अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मन अमिला सालिहन मिन ज़करिन औ उन्सा फलनुहयियन्नहु हयातन तय्यिबा वलनज्ज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र वमन अअरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्कन वनहशुरुहु यौमल क़ियामति अअमा क़ाल रब्बि लिमा हशरतनी अअमा वक़द कुन्तु बसीरा क़ाल कज़ालिक अततक आयातुना फ़नसीतहा वकज़ालिकल यौम तुनसा। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल कय्यिसु मन दाना नफ्सहु व अमिला लिमा बादल मौत। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन बिअददि मन सल्ला व साम व सल्लि अलैहि बिअददि मन काद व काम व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबिया वल मुरसलीन व अला अहलि तआतिक अजमईन आमीन। मोहतरम दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, आज जुम्मतुल विदा, रमजान मुबारक जो आखिरी जुम्मो 27 रमजान मुबारक 1446 हिजरी बमुताबिक 28 मार्च 2025। आइंदा छा हयाती रमजान मिले वरी आखिरी जुम्मो मिले 27 जो जुम्मो हुजे या सआदत वरी मिले न मिले या नसीब। अल्लाह तबारक व ताला जा वॾा एहसान उन्हनि शख़्सनि ते जिन रोज़ा रखिया 26 मुकम्मल रखिया 27 में हलन था, उहे खुशनसीब आहिनि जेके एतिकाफ़ में वेठा अञा वेठा आहिनि अल्लाह जे घर में। पोइ उणायूं कमियूं कोतायूं जेके ग़लतियूं थियनि थियूं पर वेठा आहिनि अल्लाह जे घर में, इहे वॾा खुशनसीब आहिनि। दुनिया जे ख़ुराफ़ात खां बची करे रब जे दर ते पहुता, इहा वॾी सआदत आहे। इंसान जी ज़िंदगी ॿिनि पहलुनि ते आहे, हिकिड़ो हुकूकुल्लाह, ॿियो हुकूकुल इबाद। अल्लाह जा हक़, मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा, जेको माण्हू नेक कमु करे, नमाज़ पढ़े, रोज़ा रखे, साहिब हैसियत आहे त ज़कात ॾिए, हज करे, ऐं इहे अल्लाह जा हक़ आहिनि। हुकूकुल इबाद, बाननि जा हक़, उहे कहिड़ा आहिनि? कंहिंखे ईज़ाए न, कंहिंखे विड़े न, कंहिंजो हक़ न खाए, कंहिंसां ॾेती लती करे त मामलात सही करे। हिकिड़े आलिम 4 जिल्द लिखिया किताब जा, जंहिंमें हिकिड़ो हिसो इबादात ते, 3 जिल्द मामलात ते, ॾेती लेती ते, एॾी वॾी आहे मामलात। अॼु असां नियत करे वियूं त इंशाअल्लाह असां पंहिंजा मामलात सही कंदासीं। आखिरी जुम्मो आहे रमजान मुबारक जो 27 जो ॾींहुं आहे, बाबरकत ॾींहुं, जुमे जो ॾींहुं, 27 रमजान जो ॾींहुं, आखिरी जुम्मो। नियत कयूं अल्लाह से जेके मामलात जंहिंजा आहिनि असां पंहिंजा सिधा कंदासीं, ऐं जे मामलात सिधा न आहिनि त पोइ असांजी ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे। सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ 3 बर आज़म जो बादशाह, अफ्रीका जो, एशिया जो, यूरोप जो, 3 बर आज़म जो बादशाह, घरवारी थी चएसि त बच्चन के कपड़ा कोन्हनि, फाटल आहिनि, ईद जो ॾिहाड़ो आहे, ईद वेझी आहे, कपड़ा ची पघार ही जेका मूं खपाए छॾी, घर जे खाधे पीते ख़र्च में पूरी थी वई। चई त पोइ तूं पंहिंजी पघार बादशाही हिकिड़ी एडवांस वठ, हिकिड़ो महीनो एडवांस वठ, असां त 5-5 साल पघार 50 पघार एडवांस वठो था छॾियो। चई हा, इहा ॻाल्हि तुंहिंजी सही आहे, भला पघार हिकिड़ी एडवांस वठूं, बचड़नि खे कपिड़ा वठी ॾियूं, ईद कंदा ख़ुशीअ सां, ऐं पोइ असांजो कमु थी वेंदो। पाण आया बैतुल माल जे निगरान वटि, वज़ीर खज़ाना वटि आया, चई हाणे मूंखे हिकिड़े महीने जी सैलरी एडवांस ॾे त मां बच्चनि खे कपिड़ा वठी अचां, ईद लाइ कपिड़ा कोन्हनि। उन चयो अमीरुल मोमिनीन, खलीफ़तुल मुस्लिमीन,
तव्हांखे इहा गारंटी आहे त हिकिड़ो महीनो ज़िंदा हूंदो उन पगार जा हक़दार हूंदो जेका तव्हां एडवांस अॻुवाट वठो था। चयो गारंटी त हिकु ॾींहं जी बि नथो ॾेई सघां, त हिकु ॾींहुं बि ज़िंदा हुजां। घर मोटी आयो, घरवारी खे चई त मां बचनि जे ख़्वाहिशुनि जे करे, सुठनि जे कपिड़नि जे करे पाण खे जहन्नम जो बल नथो बणाइण चाहियां। मां मुसीबतुनि ऐं जहन्नम जे अज़ाब में नथो